वफ़ाक़ी हुकूमत पारां रमज़ान पैकेज जो ऐलान। हक़दारनि जे लाइ रक़म 5000 मां वधाए 13000 मुक़रर। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त रमज़ान पैकेज लाइ 38 अरब रुपया रखिया विया आहिनि। हक़दार माण्हुनि खे रक़म बैंक ज़रिए सिधी रीति फ़राहम कई वेंदी। चइनी सूबनि ऐं आज़ाद कश्मीर में रक़म शफ़ाफ़ निज़ाम ज़रिए विरहाई वेंदी। हक़दारनि खे फ़ी ख़ानदान 13000 रुपया ॾिना वेंदा। गुज़िरियल साल रक़म 20 अरब रुपया रखी वई हुई। रमज़ान में हक़दारनि खे डिजिटल निज़ाम ज़रिए रक़म फ़राहम कई। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी मुलाक़ात। घरू वज़ीर आज़म खे मुल्क जी मजमूई सिक्योरिटी सूरतहाल बाबति आगाह कयो। इस्लामाबाद जी मौजूदा मजमूई ऐं सिक्योरिटी सूरतहाल ते पिणु तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म इस्लामाबाद में सिक्योरिटी सूरतहाल समेत ॿियनि मामलनि खे बहितरीन नमूने सां हल करण जी हिदायत कई। वज़ीर आज़म सां मुलाक़ात खां पोइ PCB चेयरमैन मोहसिन नक़वी श्रीलंका रवानो। क़ौमी क्रिकेट टीम सां मुलाक़ात कंदो। मोहसिन नक़वी ACC मेंबर्स ऐं श्रीलंकन बोर्ड अख़्तियारियुनि सां बि मुलाक़ात कंदो। कराची में जमात इस्लामी जे कारकुननि जो सिंध असेंबली ॿाहिरां धरणो। धरणे दौरान पुलिस मुज़ाहिरनि में चकरियूं। पुलिस जो ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु। जमात इस्लामी जे कारकुननि पारां सिंध असेंबली वञण जी कोशिश। चकरियूं। जमात इस्लामी जे कारकुननि जो पुलिस मथां पथराव। 5 पुलिस एहलकार ज़ख़्मी थी पिया। जमात इस्लामी क़यादत खे चयो हो त पुरअमन एहतजाज कयो। रेड ज़ोन में एहतजाज न कयो वञे। जमात इस्लामी जे कारकुननि सिंध असेंबली में दाख़िल थियण जी कोशिश कई। कंहिंखे बि कानून हथ में खणण जी इजाज़त न ॾींदासीं। जमात इस्लामी जे कारकुननि पुलिस ते पथराव कयो। मोनम ज़फ़र केरु थींदो आहे जेको कानून हथ में खणे। रोड बंदि थियण सां आम शहरी मुतासिर थींदो आहे। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो रद्द अमल। चयाईं जमात इस्लामी जा कारकुन कॾहिं शारा फ़ैसल बंदि कनि था, कॾहिं असेंबली में दाख़िल थियनि था। हुकूमत ॻाल्हियूं कंदी पर जमात इस्लामी जो पंहिंजो तरीक़ो आहे। सिंध पुलिस ऐं मक़ामी इंतज़ामिया जमात इस्लामी सां राब्ते में हुई। जमात इस्लामी ॾफे जी सियासत करे रही आहे। जमात इस्लामी कराची जे 8 टाउन जो हशर ख़राब करे छॾियो आहे। असेंबली ॿाहिरां अचण जी इजाज़त अॻे न ॾियण जो वाज़े ऐलान कयो हो। तंहिं बावजूदि कुझु अफ़सरनि कानून जी भञकिड़ी कई। हुकूमत पारां अॼु शाम एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं तइ थियल हुयूं त जीअं मामिलो पुरअमन नमूने हल थी सघे, पर उन खां अॻु ई पुलिस ते पथराव कयो वियो जंहिं सबबि सूरतहाल ख़राब थी वई। कराची पुलिस खे मजबूरन कार्रवाई करणी पई छो त कानून जे उबतड़ कंहिंखे बि अॻिते वधण या सरकारी हदनि न वञण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। घरू वज़ीर ज़ियाउल लंजार जो रद्द अमल। चयाईं कानून हथ में खणण जी हरगिज़ इजाज़त न ॾिनी वेंदी ऐं रियासत पंहिंजी ज़िम्मेवारी निभाईंदी। पुरअमन रहण ऐं फ़साद फैलाईंदड़ अनसरनि जो औज़ार न बणिजनि। हुकूमत सिंध जी ज़िम्मेवारी आहे त कानून जी बालादस्ती ऐं रिट क़ाइमु रखी वञे ऐं कंहिं बि ग़ैर क़ानूनी अमल खे बर्दाश्त न कयो वेंदो। बानी PTI जी संदसि पुटनि क़ासिम सुलेमान सां टेलीफोनिक ॻाल्हि ॿोल कराई वई। सुप्रीम कोर्ट बैरिस्टर सलमान सफ़दर जी रिपोर्ट खां पोइ अॾियालिया जेल जी इंतज़ामिया खे बानी खे संदसि पुटनि सां ॻाल्हाइण जो हुकुम ॾिनो हो। जेल अख़्तियारनि फ़ोन ते राबितो कराइण जी तस्दीक़ कंदे चयो त बानी PTI अधु कलाक खां वधीक पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हि ॿोल कई। तोशाखाना 2 केस में PTI बानी जी सज़ा मुअत्तल करे खेसि आज़ादु करण बाबति दरख़्वास्त दाख़िल। 190 मिलियन पाउंड केस में सज़ा मुअत्तली जी दरख़्वास्त जल्द ॿुधणी जे लाइ मुक़ररु करण लाइ बि दरख़्वास्त दाख़िल। दरख़्वास्त में मौक़फ़ अख़्तियार कयो वियो त बानी जी साॼी अखि जी संगीन बीमारी में मुब्तला आहे जंहिं जो जेल अंदरि इलाज मुमकिन आहे। संदसि उमिरि 73 साल आहे। खेसि ज़मानत ते आज़ादु कयो वञे। दरख़्वास्त मौजूदु पियमद इस्पताल जे डॉक्टर करार ॾिनो त बानी जी साॼी अखि शदीद मुतासिर आहे ऐं नज़र रुॻो 15% बची आहे। हुकूमत बिजली जी क़ीमतुनि में तब्दीली जो बार घटि आमदन वारनि पाकिस्तानियुनि ते न विझे। IMF चयो त हू पाकिस्तानी अख़्तियारियुनि सां बिजली जी क़ीमतुनि में तजवीज़ कयल तब्दीलियुनि ते ॻाल्हि ॿोल करे रहिया आहिनि। क़ीमतुनि में तब्दीली जो बार बिचोली या घटि आमदनी रखंदड़ माण्हुनि ते न पवणु घुरिजे। पाकिस्तानी अख़्तियारियुनि जारी ॻाल्हि ॿोल में जाइज़ो वरितो वेंदो त तजवीज़ कयल तब्दीलियूं वाइदे सां हिकजहिड़ा ई रखनि थियूं या न।
मैक्रो इकोनॉमिक इस्तेहकाम ऐं महांगाई ते इम्कानी असर जो गाठो लॻायो वेंदो। हुकूमत असमी फोर्सिस की कुर्बानी से दहशतगर्दी का छुटकारो हासिल करे वरतो है। सिंध पुलिस फोर्स सूबे में अमन अमान के क़याम लाइ किरदार अदा करे रही है। नवन भर्ती थींदड़ जवानन ते जिम्मेवारी लागू थिए थी तो वे ईमानदारी, बहादुरी ऐं फर्ज़शनासी से अवाम की जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बणाइनि। सिंध हुकूमत पुलिस के जदीद सहूलतूं ऐं तरबियत फराहम करण जे लाइ पुरज़म आहे। वॾे वज़ीर जो शाहिद हयात पुलिस ट्रेनिंग कॉलेज में 131 पासिंग आउट परेड जी तक़रीब खे ख़िताब। वॾे वज़ीर परेड जो मुआइनो कयो। तक़रीब में नुमायां कारकर्दगी ॾेखारींदड़ पुलिस एहलकारनि में इनाम विरहाया विया। तरबियती मरहलो मुकमल कंदड़ जवाननि शानदार मार्च पास करे ख़ासि महिमान खे सलामी पेश कई। पेट्रोल शयुनि जी क़ीमतुनि में 16 फरवरी खां वाधि जो इम्कान। सनअती ज़रियनि मौजूदु पेट्रोल जी क़ीमत में 4 रुपया 39 पैसा फ़ी लीटर ताईं वाधि थी सघे थी। हाई स्पीड डीज़ल 5 रुपया 40 पैसा फ़ी लीटर थियण जो इम्कान। लाइट डीज़ल 6 रुपया 55 पैसा फ़ी लीटर ताईं वधी सघे थो। गैस रेट जी क़ीमत में 4 रुपया फ़ी लीटर वाधि जो इम्कान आहे। पेट्रोल क़िस्मनि जे अघनि में तब्दीली बाबति कतई फ़ैसिलो उघराए नाणे वारी वज़ारत वज़ीर आज़म सां सलाह मशवरे खां पोइ कंदियूं। राजनपुरी कच्छ जो इलाइक़ो 100 सैकड़ो क्लियर कयो वियो आहे। रियासत अंदरि हिकु रियासत जोड़ी वई हुई। थाड़ेलनि ख़ौफ़ जो माहौल पैदा कयो हो। माण्हुनि खे अगवा कयो वेंदो हो। 500 खां वधीक ॾोहारियुनि सरेंडर कयो आहे। पाक फ़ौज कच्छ में ऑपरेशन दौरान पुलिस जी मदद कई। सिंध हुकूमत ऐं सिंध पुलिस असांजो भरपूर साथ ॾिनो। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ जो कच्छ में ऑपरेशन जी कामयाबी ते इजलास खे ख़िताब। चयाईं अॼु कच्छ में रियासत जी रिथ बहाल थी चुकी आहे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन में को बि जानी नुक़सान न थियो आहे। कच्चो ख़ौफ़ जे इलाइक़े मां कानून जी अमलदारी जो इलाइक़ो बणिजी वियो आहे। पंजाब हिन वक़्तु दहशतगर्दी खां पाक सूबो आहे। ISPR विंटर इंटर्नशिप प्रोग्राम शागिर्दनि जो रेंजर्स ट्रेनिंग सेंटर जो दौरो। सिधे 26 यूनिवर्सिटी जे 450 खां वधीक शागिर्दनि ISPR प्रोग्राम तहत रेंजर सेंटर जो दौरो कयो। शागिर्दनि रेंजर्स जे दिफ़ाई सरगर्मियुनि जो मुशाहिदो कयो। सदन चवण आहे तजुर्बे सां असांखे फ़ौज जे अज़म ऐं क़ुर्बानी जो अंदाज़ो थियो। अहिड़ा दौरा क़ौमी शऊर ऐं मुल्क सां मोहबत खे वधाइनि था। सियालकोट में पहिरें नेशनल चीफ ऑफ आर्मी स्टाफ रेसलिंग चैंपियनशिप 2026 जी पुॼाणी। गुजरावाला जी टीम शेरे पंजाब गॾियल तौर फाते करार ॾिनी वई। पेशावर जी टीम खैबर फाइटर्स ॿी पोज़ीशन हासिल कई। तक़रीब जे ख़ासि महिमान जनरल ऑफिसर कमांडिंग कामयाब रांदीगरनि में मेडल्स ऐं इनाम विरहाया। मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि में पीउ ऐं धीअ समेत 5 ॼणा फौत, 20 खां वधीक ज़ख़्मी। माथली वेझो ॻोठ रहमतुल्ला जो वेझो पोस्टर मोटरसाइकिल मथां चढ़ी पिट सां टकराइजी वई। हादसे में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा फौत थी विया। 4 ॿारनि समेत 10 खां वधीक ॼाणी ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। कश्मीर भरिसां मलिक ॾाड़ो वटि ट्रक जो मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर। हादसे में याकूब कोरी ऐं संदसि धीअ अस्मा मौक़े ते ई दम ॾिनो। हिकु औरत ज़ख़्मी। नूरियाबाद वटि M9 मोटरवे ते डंपर ऐं सुज़ुकी में टक्कर सबबि मंठार अली फौत थी वियो। 5 ॼणा ज़ख़्मी थिया। महाजन भरिसां लिंक रोड ते 2 मोटरसाइकिलुनि में टक्कर सबबि 2 शागिर्दनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी।